अॼुकल्ह वॾे नंढे हर ॿार जे मुंहुं ते संत कंवरराम ऐं सिंधी दिवस जूं ॻाल्हियूं हलनि पियूं। सभिनीनि शयुनि जो श्रेय वञे थो असांजा वॾा भाउर सुरेश या पूजे पंचायत जे मेंबरनि खे। पहिरीं असां संत कंवरराम जे बारे में सिर्फ़ु इहो ई भॼन ॿुधियो हो, कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवरराम जा। हाणे जेकी हीअ ऑनलाइन सिंधी क्विज़ प्रतियोगिता हली आहे, हिन जे द्वारा असांखे ॾाढो कुझु सिखण लाइ मिलियो आहे संत कंवरराम जे बारे में ऐं सिंधियत जे बारे में। हिन प्रतियोगिता द्वारा असांखे झूलेलाल जी जीवनी, सभ्यता, संस्कृति, खाधो पीतो इलाही कुझु सिखण लाइ मिलियो। सिंधी लेखिकायूं, सिंधी अभिनेत्रियूं, कॉमेडी कलाकार, अन्य बि जेके असां नई पीढ़ियूं जंहिंजो नालो ॿुधियो बि कोन हो, हिन क्विज़ द्वारा हुननि जे बारे में पतो लॻियो आहे ऐं असांखे ॾाढी कुझु नॉलेज मिली आहे। छा तव्हांखे ख़बर आहे कि हिन क्विज़ में सिर्फ़ु हनुमानगढ़ जा ई न, हनुमानगढ़ जे ॿाहिरि जा बि माण्हू खेली करे ॾाढा उत्साहित थिया आहिनि। असांजी जहिड़ी नई पीढ़ी कॾहिं घर में सिंधी ई न ॻाल्हाईंदी हुई, हू हिन क्विज़ द्वारा इलाही कुझु सिखी आहे ऐं घर वेठे ऑनलाइन सिंधी ॻाल्हाइण बि लॻी वई आहे ऐं इलाही कुझु सिखी बि वई आहे। जय झूलेलाल।